गंबट का ख़बर शेयर कंदालूं। कोहीड़े सबब रोड हादसा 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर ऐं दुआ चौक वटि रोड हादसा थिया आहिनि। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर वटि कोच ऐं ड्रोम में टकर थियो। दुआ चौक वटि कार ऐं कोच में टकर थियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। गंबट में कोहीड़े सबब रोड हादसा पेश आया आहिनि। 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर ऐं दुआ चौक वटि रोड हादसा पेश आया आहिनि। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर वटि कोच ऐं डोम में टकर थियो। दुआ चौक वटि कार ऐं कोच में टकर थियो आहे। ख़बर अवां सां शेयर करियो। नाज़रीन, गंबट खां कोहीड़े सबब रोड हादसा पेश आया आहिनि। 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर ऐं दुआ चौक वटि रोड हादसा पेश आया आहिनि। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। गंबट खां कोहीड़े सबब रोड हादसा पेश आया आहिनि। 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर ऐं दुआ चौक वटि रोड हादसा पेश आया आहिनि। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मिस्कीनपुर वटि कोच ऐं डोम में टकर थियो आहे। दुआ चौक वटि कार ऐं कोच में टकर थियो आहे।